सेवण खां ख़बर शामिल कयूं पिया त हल्का रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ दरगाह हज़रत लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह जे गोल्डन गेट वेझो कचहरी काफ़ी जे मेन गेट वारी बाज़ार में अचानक बाहि लॻी वई। केतिरनि ई दुकानदारनि जो क़ीमती सामान सड़ी वियो। बाहि जो वाक़ियो सेवण वापडा इंतज़ामिया वारनि जी नाअहली सबबि पेश आयो आहे। कचहरी काफ़ी जे अंदरि लॻल बेदमुश्क जो वणु जेको 11,000 लाइन जे तारनि खां बि मथे वधी वियो हुयो। बाज़ार जे दुकानदारनि जो चवणु आहे त असां सेवण वापडा इंतज़ामिया वारनि खे केतिरा ई दफ़ा शिकायत कई पर उहा शिकायत ज़बानी आहे। ज़बानी कई आहे, दुकानदार लिखत में शिकायत न कई आहे, पर वापडा इंतज़ामिया सेवण कॾहिं बि उन वण जी कटाई न कराई, जंहिं करे अॼु बेदमुश्क जे टारी अचानक 11,000 तारनि जे मथां किरी पई, जंहिंजे करे बाज़ार जे मथां तारूं हुअण करे धमाका थिया ऐं तारुनि मां बाहि जा शोला दुकानदारनि जे छपरनि ऐं पालनि मथां किरिया, जंहिंजे करे बाज़ार जे कुझु दुकानदारनि जो नुक़सान पिणु थियो आहे। जॾहिं त कचहरी काफ़ी जे मुक़ाम में केतिरा ई बेदमुश्क जा वण आहिनि। उहे वण केॾी महिल बि शहरनि ऐं दुकानदारनि खे जानी या माली नुक़सान पहुचाए सघनि था ऐं सेवण वापडा जे इंतज़ामिया खे असां इहो बि चयो आहे त वण कटायो या बिजली जो पोल कंहिं ॿी जाइ ते शिफ्ट करायो, पर वापडा इंतज़ामिया सेवण ईअं न कयो ऐं अॼु इहो वापडा इंतज़ामिया सेवण जी लापरवाहीअ जे करे वाक़ियो पेश आयो आहे। समय बाहि लगी है सर, ये बड़ा माल लगी है ने वापदार ने एक जगह न दे जगह सरकार के पेरी बाल लगे सा विसाई अल्लाह खैर का पहले जगह सा 80 रुपए नुकसान हुआ 5 लाख रुपए माल सड़ी हो सर कोई नहीं नुकसान जो जिम्मेदार कर वापदा है घरनिया को बेके नहीं ना लिया न दे जगह इवन कटा है खुदा 5-6 लाख नुकसान ऐसा केर भरे केंगा मुतालबा कंदो था वरी यो बेचे कर नथे इन ते ही नुकसान तो काफी दुकान सा सड़ी है अंदाजन 4 लाख रुपए की घणो नुकसान थियो अंदाजन 4 लाख का नुकसान अजे सामान सड़ी आग लगाया ऊपर से लगाया। हां